कराची जे एहतसाब अदालत में 3 अरब 20 करोड़ रुपयनि जे जाली पेंशन स्कैंडल रेफरेंस जी ॿुधणी थी। केस जी ॿुधणी जे मौक़े ते नाणे वारे खाते जे अॻूणे डिप्टी सेक्रेटरी आमिर ज़िया इसरान समेत 84 जवाबदार अदालत में पेश थिया। हिकु जवाबदार रियाज़ पारां रेफरेंस जे अख्तियार वारे दायरे जे हवाले सां दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त गुज़ार मूजिब नेब जे ज़ाब्तनि में तरमीमनि खां पोइ हिन केस जी ॿुधणी नेब हैदराबाद में थियणु घुर्जे। अदालत पारां दरख़्वास्त ते नेब अमलदारनि खे नोटिस जारी करे 8 अक्टूबर ताईं जवाब तलब करे वरितो। अदालत में नेब जे वकील चयो त आमिर ज़िया खे उन वक़्त गिरफ़्तार कयो वियो जॾहिं हू अमरीका मां कराची पहुतो। नेब जे वकील जो चवणु हो त आमिर इसरान हिकु वक़्त रिथाबंदी खाते में कमु करे रहियो आहे। आमिर इसरान समेत ॿियनि जवाबदारनि क़ौमी ख़ज़ाने खे 3 अरब 20 करोड़ रुपयनि जो नुक़सान पहुचायो आहे।